ज़िले शिकारपुर जे रुस्तम जे कच्चे में कारें जे मामले तां जतोई बिरादरी जी ॿिनि धुरनि में रत जी रांदि 20 रकर खयो। ॿिनि औरतुनि समेत 5 ॼणा क़तल थी विया। रुस्तम जे कच्चे वारे इलाइक़े रुस्तम थाणे जे हद ॻोठ चीमन सुखपुर में जतोई बिरादरी जी ॿिनि धुरनि रतो दोदाणी ऐं ज़िदू दोदाणी में कारें जे पुराणे मामले तां झेड़ो थी पियो। ॿिन्ही धुरनि जे हथियारबंदनि हिक ॿिए मथां मोर्चाबंद थी जदीद हथियारनि सां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जे नतीजे में ज़िदू दोदाणी धुर जो हिकु ॼणो बख्शली दोदाणी मौक़े ते क़तल थी वियो, जॾहिं त रतो दोदाणी धुर जा 2 औरतुनि मुस्मात पेरोज़ा, इज़त ख़ातून इरशाद ऐं सोढो मौक़े ते गोलियूं लॻण सबबि क़तल थी विया, जॾहिं त रतो दोदाणी ऐं माई सरदार ख़ातून ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिन्ही धुरनि विच में केतिरनि ई कलाकनि ताईं फायरिंग जारी रही। फायरिंग सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणियल रहियो। इलाइक़े में शदीद फायरिंग जे आवाज़नि सबबि भरपासे जा ॻोठाणा घरनि ताईं महदूद थी विया। मारिजी वलनि जा लाश 4 कलाकनि ताईं निटड़ उस में पयल रहिया, जंहिं बाद भरपासे जे ॻोठाणनि पाक किताब खणी ॿिन्ही धुरनि में थियल झेड़े खे टारे लाश रिक्शा ऐं सिविल गाॾियुनि ज़रिए खानपुर अस्पताल पहुचाया, जिते पुलिस पहुची लाशनि जो पोस्टमार्टम कराइण बाद लाश वारसनि हवाले करे छॾिया। होॾां आख़िरी इतलाउनि ताईं धुरियूं मोर्चाबंद रहियूं आहिनि, जॾहिं त पुलिस कचे जो इलाइक़ो हुजण करे धुरनि में थियल झेड़े खे रोकण लाइ नाकाम नज़र अचे थी। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ रुस्तम।